शामिल कयूं पिया झुडो खां। झुडो जे यूसी आहुरीअ में पीपी उम्मीदवारनि जे पैनल खे कामयाब करण लाइ मीर शारिक अली खान टालपुर जा यूसी आहुरीअ में तूफ़ानी दौरा, कार्नर गॾिजाणियूं ऐं अवाम सां मुलाक़ातूं जारी। बलदालती इलेक्शन के हवाले से तालका झुडो जो यूसी आहुरीअ जे अक़िलती अगवान प्रेम कुमार कोहली और डॉक्टर अलजी तरफा पीपी उम्मीदवार के मान में कार्नर गॾिजाणी रखी वई, जैमें तालका डिग्री के सियासी समाजी शख्सियत मोहतरम मीर शारिक अली खान टालपुर शिरकत कई। उन मौके ते यूसी आहुरी पीपी उम्मीदवार मेंबर जिला काउंसिल रईस नादर खान लिगारी, नामजद चेयरमैन न्याज अहमद कोलाची, वाइस चेयरमैन गुलजार अली होत पैनल के बेन उम्मीदवार की हिमायत लाइ यूसी आहुरीअ जे मैदान ते लथल है, जै सबब मुखालफन जूं बायूं बताल थी वयूं आहिनि। यूसी आहुरीअ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणी खे मोहतरम मीर शारिक अली खान टालपुर खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे ऐं ॾींहों ॾींहुं पार्टीअ जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं सबब माण्हू पीपल्स पार्टीअ में तेज़ीअ सां शमूलियत करे रहिया आहिनि। उन वधीक चयो त 26 जून ते ग़रीब अवाम जी पार्टी पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि खे तीर ते ठपो लॻाए कामयाब